दुनिया जे कुल खजानन खां, ज़मानन खां, जहानन खां, दुनिया जे कुल खजानन खां, ज़मानन खां, जहानन खां असां जांचे ॾिठो आहे। असांखे सिंध मिठी आहे, असांखे सिंध मिठी आहे। सजण तो साण चाहन खां, सजण तो साण चाहन खां, सिकन तो लाए साहन खां, तुझे महबूब भाकुर खां, मगर तुझे मुंहिंजे सिर खां असां जांचे ॾिठो आहे। असांखे सिंध मिठी आहे, असांखे सिंध मिठी आहे। एकता ॾींहं ते टोपी अजरक ॾींहं ते आयल ऐं स्टेज ते वेठल इंतहाई मौज़ज़ मेहमाननि समेत मुझे टोपी अजरकन वारा सिंधी मुझो भेनरूं सभिनी के हक मौजूद जीए सिंध। ओ आहे सिंध में धारी आबादकारी अफ़गानन जी लोध। मां दोस्तन के चवंदो मूंखे ॿ शयूं कोन वणंदियूं आहिनि, हिकिड़ो फार्मी कुकुड़, ॿियो अफ़गानी पठान। सिंधी माण्हुनि खे हिन महिल ताईं तव्हां ॾिठो हूंदो न, असांजे वॾड़नि खे किताब मिलिया आहिनि हिकिड़ा, लिखियो अथनि त सिंधी क़ौम एॾी त महिमान नवाज़ा, एॾी त महिमान नवाज़ा जो पाण बुख ते ऐं ॿाहिरीं खे खाराईंदी। इहा ॿुधी अथऊं ॻाल्हि। हाणे वरी जे सोचियूं था त इहो उन्हनि असांखे फूकूं ॾेई यूरिया ॾेई चरियो कयो आहे ऐं उहे असांखे महिमान नवाज़ बणाए पाण जट जा पुट लोधूं काए हिते पहुता आहिनि। असां ख़ुशि त मुस्लमानी में चो त सूअर जे पुटनि खे पधरो कयूं जेके माउ जी इज़त नथा कनि। मुखाग में कुछ दोस्तन ॻाल्हायो आहे कुछ मौज़ूअनि ते। इलाही बख़्श पिक ॻाल्हि कई त अचो कराची खे ऑन कयो। उन खां अॻु में अधी हिकिड़ी ॻाल्हाए वई आहे फ़ैरोज़ा त जेकॾहिं तव्हांखे सूबो खपे थो त पोइ समुंड आहे उन में मिटी विझो ऐं पोइ पंहिंजो सूबो ठाहियो। आऊं एतिराज़ थो कयां, आऊं एतिराज़ थो कयां त सिंध जे इंच इंच ते का सौदेबाज़ी कोन्हे। कलर कारो कुछ भी आहे वो असां लाइ मुक़दस आहे। धार सूबे जी तवक़ो छॾे ॾियो, ख़्वाब छॾे ॾियो, सवाल ही पैदा को। मेंबरो बुद्धि छॾियो, धरती सिंध जी ज़िक्र भी न थियण खपे। सिंध धरती जो वजूद असां लाइ ईअं आहे जीअं असांखे ॼणींदड़ मां उन ते आंगुर भी बर्दाश्त कोन कंदासीं। मता कॾहिं सोचियो अथव त सिंध खे ॿ हिसा कंदासीं? इहे अहमकनि जी जन्नत में रहनि था। ही 7 करोड़ सिंधियुनि जा लाश कजो, पोइ सिंध लाइ कुझु ॻाल्हाइजो।